आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त इन्हनि जे मथां उन्हनि जे रब जूं रहमतूं आहिनि ऐं रहमत ऐं इही हिदायत वारा आहिनि। सलाह ख़ासि आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो अल्लाह जी आम रहमत जेका आहे सो आम मखलूक जे मथां आहे, सॼी मखलूक जे मथां आहे। उन में मुस्लमान बि अचनि था, ग़ैर मुस्लिम बि अचनि था, मञण वारा बि अचनि था, न मञण वारा बि अचनि था। हर जिन्स मखलूक जे मथां अल्लाह जी रहमत आहे ऐं ख़ासि रहमत उन्हनि जे मथां आहे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा फर्मा बरदार आहिनि। त मथियुनि आयतुनि सगुरनि जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सदर खे बयानु फरमायो त ही जिन्स ऐं ही क़िस्म आहिनि जेके तकलीफ़ुनि ऐं आज़माइशुनि जा आहिनि, जिन हालतुनि मां पानो गुज़रे ऐं सब्र खे अख़्तियार करे ऐं मुसीबत वारे टेम जे अंदरि सिर्फ़ु उन जे ज़ुबान ते इहे लफ़्ज़ अचनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। एतिरे क़दुरु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾीओ विसामी वियो त पाण फरमायूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। यानी कंहिं बि तकलीफ़ जे टेम जे अंदरि मसलन बिजली वञे थी न तबे बि ईअं पढ़णु घुरिजे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अड़े करण सां गार ॾियण सां अजुर त कोन मिलंदो, पर क़ुर पढ़ण सां अजुर मिलंदो, सवाबु मिलंदो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन क़ुर पाक जी आयत आहे। ऐं अहिड़ी तरह सां मुस्लमान खे पाण जे अंदरि आदत विझणु घुरिजे। कहिड़ी? अल्लाह जे ज़िक्र जी। का सुहिणी पसंदीदा शइ कुदरती नज़र अचे ज़ुबान ते सुभान अल्लाह अची वञे ऐं आईंदे कम जो अख़्तियार करे थो त ज़ुबान ते इंशा अल्लाह चवणु घुरिजे। ही सभु अल्लाह जे ज़िक्र जा क़िस्म आहिनि। त बाने जी ज़ुबान ते अल्लाह जे ज़िक्र जी आदत हुजे। जॾहिं बि को लफ़्ज़ निकिरे त अल्लाह जे ज़िक्र वारो निकिरे जंहिंमें अल्लाह ताला हुनखे अजुर अता फरमाए। हिन जे आयत करीमा जे अंदरि कई तफ़सीर ऐं के हदीसूं पाक आहिनि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी मोमिननि जी मां हज़रत उम्मुल मोमिन उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी पई त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो जॾहिं तव्हांजे मथां का मुसीबत अचे त उन में सब्र कयो ऐं उन खां पोइ इहा दुआ घुरो त अल्लाह मां अजरनी फ़ी मुसीबती, मुंहिंजा मौला हिन मुसीबत में मूंखे अजुर अता फरमा वख़्लफ़ ली ख़ैरम मिनहा ऐं हिन जो बदिलो मूंखे भलो अता फरमा। हदीस पाक आहे। मसलन कंहिंजो नींदर गुज़ारे वियो, न्याणी गुज़ारे वई, दुआ कहिड़ी कोई घरवारी गुज़ारे वई, दुनिया जे अंदरि को माल जो नुक़सानु थिए थो, को फसल जो नुक़सानु थिए थो, पोइ इहा हदीस पाक में दुआ इहा आहे त अल्लाह मां अजरनी फ़ी मुसीबत, अल्लाह मां अजरनी मुंहिंजा मौला अजर मूंखे अता फरमा हिन मुसीबत में वख़्लफ़ ली ख़ैरम मिनहा ऐं इन खां भलो मूंखे बदिलो अता फरमा। मोमिननि जी मां उन वक़्तु हज़रत उम्मे सलमा नबी के सल्लल्लाहु जे निकाह में ॾह अल्लाह जे महबूब जे ज़बान मां इहो लफ़्ज़ जो ॿुधाईं या दुआ जो ॿुधाईं त उन वक़्तु उनजो घरवारो हज़रत अबू सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हु वफ़ात करे वियो। महबूब जो फरमायो त दुआ घुर त मौला मूंखे मुसीबत में अजुर बि अता फरमा ऐं इन खां बहितर बदिलो अता फरमा। महबूब जो चयो त मूंखे दुआ पढ़णी पइजी वई। सोनो महबूब जो मूंखे ॾस ॾे। वो दुआ बि पढ़ां पई मां ऐं सोचां पई त अबू सलमा खां वधीक त को मर्द आहे कोन जो मूंखे उनजो बहितर बदिलो अता फरमाए। ख़ुदा खां दुआ जो घुरे वख़्लफ़ ली ख़ैरम मिनहा, मुंहिंजा मौला इन खां मूंखे भलो अता फरमा। मां सोचां पई त मदीने पाक जे अंदरि त अबू सलमा खां वधीक को परहेज़गार मुत्तक़ी नेकोकार मर्द नथो थी सघे। मां दुआ त घुरां थी पई पर अहिड़ो आहे ई कोन। ख़ैर महबूब जो फरमान आहे उहो क़बूल करिणो आहे। पोइ बीबी साहिब फरमा इहा दुआ पई मां घुरां। कुझु ॾींहंनि खां पोइ अल्लाह जे महबूब पंहिंजो पैगाम मोकिलियो त मूंसां निकाह कंदीअ। हज़रत बीबी उम्म सलमा रज़ियल्लाहु मूंसां तूं निकाह कंदीअ। अल्लाह जी महबूब जो जॾहिं पैगाम पहुतो, हाणे सोने महबूब जो पैगाम मिले अहिड़ो त मूंखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ौजा हुजण जो शर्फ़ मिले त इन खां वधीक ॿियो इहा त अज़ीम निस्बत आहे न।
पोइ बीबी साणी खे ॾिठा थी वियो ऐं पोइ माइन खे ॻाल्हि करे पई ॿुधाए त वाक़ई अलाह जी महबूब मूंखे फरमाए त इहा दुआ घुर त अलाह तोखे उन खां वधीक भलो अता फरमाईंदो। त मां सोचियुमि त अबू सलमा मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे, उन खां वधीक त भलो ॿियो को आहे ई कोन। पर अलाह जी महबूब पंहिंजो पैगाम जॾहिं मूंॾे मोकिलियो त मां सम्झुमि त मुंहिंजी दुआ ख़ुदा जी बारगाह में क़बूल पइजी वई। हीअ त अबू सलमा खां 1000 दर्जा मथे आहे, हिंदो शान जी दुआ। सो मुसीबत जे टेम जे अंदरि, आज़माइश जे टेम जे अंदरि पाण हिकु सब्र अख़्तियार, छो जो सब्र में अजो। पर आहो बुका करे, घड़ियूं करे, बाबिला करे, असां एतिरा त वाहियात माण्हू आहियूं, बेकाबू माण्हू आहियूं। मैयत जे टेम जे अंदरि ऐं एॾी असां आहो बुका कंदासीं, अहिड़ा ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं जो असांजी ज़बान बेकाबू हूंदी। न सिर्फ़ु हिक ॿिए खे इसरार करणु, हिक ॿिए जे मथां तरजीह ॾियणु त हे हेॾा ॿोकट थो करे त हिन खां मां वधीक ॿोकट कयां। हालांकि इहो मना थियल आहे, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नींगर हज़रत इब्राहिम रज़ी अल्लाह ताला जॾहिं इंतिकाल करे वियो, अलाह जी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां महबूब जी बारगाह में अर्ज़ु कयो त सुहिणा बि तव्हां जो मन फरमाईंदा आहियो त तव्हां जेको सो हो न रड़ियो न दाहूं न कयो मैयत जे मथां। पाण सुहिणा तूं ईअं कयो था पियो, पाण था कयो तव्हांजे अखियुनि मां। पाण फरमाए त हीअ अलाह जी रहमत, अखियुनि मां पाणी वही पए, इहो बेकाबू आहे, उन ते माण्हू कंट्रोल नथो करे सघे। अखियूं हरू भरू पाणी कोन वहाईंदियूं, जीअं अखियुनि बि इसरार सां पाणी वहाईंदियूं, कंहिं सबब जे करे। रोअण बि को सवलो कमु न आहे। हा त पाण फरमाए त हीअ अलाह जी रहमत आहे, मां तव्हांखे रोकियां थो त गिरेबान न फाड़ियो, पंहिंजे कपिड़ा न फाड़ियो ऐं जाहिलाना लफ़्ज़ ज़बान मां न कढियो, ग़लति लिबास कयो। असांखे अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई आहे। इन जो त अजुर आहे न, जो अहिड़े वक़्त जे अंदरि इंसान पाण खे संभाले ऐं ॿिए खे बि संभाले। इहे वक़्त, इहे घड़ियूं हर इंसान जे मथां अचनि थियूं पयूं। त इन टेम जे अंदरि असांखे सहारो अलाह जे क़ुर पाक जो वठो। असांजे लिए तालीम, असांजो रहनुमा रहबर अलाह ताला जो कलाम मजीद आहे, जेको असांजी रहनुमाई करे थो पियो त तव्हां उन वक़्त जे अंदरि ग़ैर शरई कमु न कयो, बद अख़लाक़ी वारियूं ॻाल्हियूं न कयो ऐं ख़ुदा खे ॻाल्हियूं ॾींदा। अलाह जी शान में बेअदबी लफ़्ज़ ॻाल्हाए त ख़ुदा से ज़ुल्म कयो जो असांजो पीउ मारे नौज़ बिल्लाह, अहिड़ा ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए। इहो अक्सर हिकिड़ी जहालत थी वई आहे, दीन खां बेख़बरी जे करे। ऐं उन टेम जे अंदरि माण्हू उहो जेको ॻाल्हाए थो पियो ख़बर नथी पए, पर इहो कबीरो गुनाह आहे। पर अलाह असांखे अजुर जो रस्तो थो ॿुधाए, सवाब जो रस्तो थो ॿुधाए त अजुर सवाब हिन में आहे त जॾहिं तव्हांजे मथां तकलीफ़ जो टेम अचे, उन में तव्हां सब्र अख़्तियार कयो ऐं इहो लफ़्ज़ रुॻो चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इहा आयत सवली पढ़ो त तव्हांखे अलाह ताला मुस्तक़िल अजुर अता फरमाए। मां अर्ज़ु कयमि त उनजे लाइ बैतुल हम्द हिकिड़ो अलाह ताला महल थो तयारु करे जन्नत जे अंदरि, जेको ख़ुदा जी रज़ा जे मथां राज़ी थी थो करे। चइबो आहे न अलाह जी रज़ा सां साईं वफ़ाद करे वियो, जेको अलाह जी रज़ा सां वफ़ाद करे वियो आहे त तूं छो थो नाराज़ थी, तूं बि त अलाह जी रज़ा ते राज़ी थी पव। इहा इस्लामी तइलीम आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम, इन्हनि जे मथां अलाह जूं रहमतूं आहे। व रहमतुन, ऐं रहमत यानी ख़ासि रहमत आहे। व उलाइका हुमुल मुहतदून, अलाह ताला जी ज़ाते बाबर इहे ई हिदायत वारा आहे। छो न हिदायत वारा हूंदा जेके क़ुर पाक जा ताबेदार आहिनि, जेके पंहिंजी ज़िंदगी दीन ते, इस्लाम ते, शरीयत ते महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी में गुज़ारनि था। इहे हिदायत न हूंदा त ॿियो किथे हूंदा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।